साईं कंहिं इलाइक़े में हिकिड़ो नौजवान रहंदो हो। नौजवान वटि 4-5 बकरियूं हुजनि, मिट माइट अज़ीज़ न माउ न पीउ केर बि न हुजे। हाणे हुन सोचियो त हाणे मुंहिंजो मिट न माइट न केरु, हाणे छो न शादी वञी करियां, त जीअं घर में ज़ाल अचे, घर त मुंहिंजो संभाले, आउं त वञा थो बकरियूं चारण, ऐं पोयां घर में केरु आहे कोन जो मानी लोलो टुकर पचाए ॾे। हाणे ग़रीब खे संग ॾिए केरु? नौजवान छोकिरो हिते हुते घणी फाफाई खाधी पर केरु संग रिश्तो ॾेई न। सभु चवनि त सुञूं सिर, न मिट न माइट न माउ न पीउ, तोखे संग केरु ॾे? ठुप असुल जवाबु, ऐं हमरा जी चांस बि तमामु बिने जाम हुजे। संग हिन खे कंहिं कोन ॾिनो, आयो दर ते 5-6 बकरियूं, सो कुदरत का बीमारी आई, बकरियूं बि मरी वियूं। घर बि न हुजे, अबरी सबरी झूपड़ी भूंगी हुजे, सो चवणु लॻो त हाणे कीअं करियां? न घर, दर ते हुयूं बकरियूं, से बि मरी वियूं। हाणे वञा थो कंहिं इलाइक़े में वञी धंधोदारी करियां, कमायां, ऐं हिते त को रिश्तो को संग बि कोन थो ॾिए। मन का माई औरत अहिड़ी का मिली वञे जीअं शादी मुंहिंजी थिए। अबरो सबरो घर छॾे करे ऐं उतां निकिरी पियो। हाणे आयो कंहिं अहिड़े इलाइक़े में, सुबुह खां वठी शाम हिनखे थी वई, मुंहुं धारे वारो टाइम अची थियो। चवणु लॻो त हाणे मथां राति पवण वारी आहे, ॿी बादशाही में को अची पुॻो। परे खां हिनखे हिकिड़ो ॻोठ नज़र आयो। चवणु लॻो त इन ॻोठ में वञा, अॼोकी राति हिते रह, बादशाही बि ॿीअ जॻह को कमकार मिलियो थो वञे हिते त ठीकु आहे, न त पोइ वरी अॻियां किथे निकिरंदसि। छोकिरो साईं आयो अची, सिज लथे वारो टाइम हुजे, ॾिठे त परियां हिकिड़े ॻोठ, माना तमामु वॾो, इन ॻोठ खां थोरो परे हिकिड़ो घरड़ो हुजे, अबरो सबरो घर हुजे। हुते आयो, अची दर खड़काई त उन दर खड़काइण ते हिकिड़ी सुहिणी नौजवान छोकिरी निकिरी आई। तमामु ख़ूबसूरत, भले मां भली छोकिरी हिन जे दर खड़काइण ते निकिरी आई। चवणु लॻी त केरु आई, कहिड़ो कमु आहे, कंहिंसां कमु आहे? नौजवान छोकिरो चवणु लॻो उन माई खे, मुंहिंजो कमु त कंहिंसां कोन्हे। उन छोकिरीअ चवणु लॻो, आउं आहियां मुसाफ़िर माण्हू, कंहिं ॿी बादशाही जो, निकितो हुअसि कम जी ॻोल्हा में, तलाश में, हाणे अची हिते पुॻो आहियां। तो सोचमि त हाणे मथां राति थियण वारी आहे, को घर हुजे, को ॻोठ हुजे जीअं आऊं हिते रहां, ऐं पोइ वरी सुबुह जो निकिरी पवंदसि कंहिं कमकार जे हिसाब सां। जे अगरि को कमकार हिते मिलियो त हिते कंदसि, न त खणी वरी ॿिए हंधि वेंदसि। माई चवणु लॻी, चलो ठीकु आहे, जे अगरि तूं मुसाफ़िर माण्हू आहीं, पोइ भले तूं अॼोकी राति हिते रही सघीं थो। माई हिन खे अंदरि घर में विहारियो, मानी टुकर हिन खे आणे ॾिनई। हिन मानी वग़ैरह खाधी त हीअ छोकिरो तज में पहुची वियो। पुछा करणु लॻो उन औरत उन छोकिरी खां, त ॾे ख़बर तुंहिंजे घर में को मर्द माण्हू को आहे कोन, या तूं अकेली आहीं, छा आहे? माई चवणु लॻी, उहा छोकिरी कुंवारी हुजे, चवणु लॻी त आऊं अकेली आहियां, मुंहिंजे घर में ॿियो केरु बि कोन्हे। मुंहिंजो पीउ हिकिड़ो, सो बि गुज़ारे वियो, माउ बि गुज़ारे वेली, बाक़ी भाइर भेनरूं असीं केरु कोन आहियूं, मुंहिंजो मिट माइट माना को बि कोन्हे, आऊं अकेली आहियां। छोकिरी नौजवान नहीं, शादी जॾहिं हुजे। इते छोकिरो पुछा करणु लॻो, त पोइ भला तो अञा शादी अञा कोन कई छो? शादी जॾहिं तुंहिंजी उमिरि आहे, तुंहिंजो कमाइण वारो हेॾां होॾां केरु आहे कोन, पोइ जान वग़ैरह तुंहिंजो घर जो कीअं थो हले? छोकिरी चवणु लॻी त जान घर जो बसि अबरो सबरो हले पियो, अलाह हलाए पियो, आऊं निकिरी वेंदी आहियां हिते हुते महिनत मज़ूरी करे ईंदी आहियां, ऐं शादी अञा मूं कई कोन्हे। चई शादी तो आख़िर छो कोन्हे कई? लाज़मी तूं शादी तूं मना करे, जीअं तोखे को अहिड़ो मुड़ुस जो को वर मिले जेको कमाए, ऐं तूं सुकून सां घर में वेठी हुज। ऐं ॿी ॻाल्हि त तुंहिंजो घर तमामु परे आहे, ॻोठ में घर छो कोन्हे, तूं अकेली हिते कीअं थी रहे? छोकिरी उहा माई चवणु लॻी त दरअसल इहा ॻाल्हि तमामु ॾुखी आहे, ऐं हिकिड़ो राज़ आहे, छा तोखे आऊं ॿुधायां? ऐं मूंसां शादी करण लाइ केरु तयारु कोन्हे। शादी त आऊं खणी अगाटी करे छॾियां, पर शादी मूंसां केरु करे कोन थो, ऐं ॻोठ में केरु मूंखे राहे कोन थो, तंहिंजे करे आऊं हिते परे घरड़ो ठाहे हिते रही पई आहियां, ऐं पंहिंजो जान गुज़र सफ़र आऊं ई हलायां पई। इते उन नौजवान छोकिरे सोचियो त हिन सां केरु शादी करे कोन थो, ऐं मूंखे केरु वरी संग रिश्तो ॾिए कोन थो। दिलि झले इन खे आऊं चवां, जे अगरि मूंसां शादी करे त पोइ भणिया मूं वटि ज़ाल कोन्हे, हिन वटि मुड़ुस कोन्हे, असीं ज़ाल मुड़ुस थी रहंदासीं, हीअ सुकून सां घर में वेठी हूंदी, आऊं हितां हुतां कमाए ईंदसि, जान हलंदो पियो। हिन दिलि झले माई खे चवणु लॻो, उन छोकिरी खे ॻाल्हि कर, ॻाल्हि ॿुध, तोसां हिकिड़ी ॻाल्हि तो करियां, नाराज़ न थीजां, आहियां त मुसाफ़िर माण्हू, तुंहिंजी महिरबानी जेको मूंखे हिते राही। इते उहा माई उहा छोकिरी चवणु लॻी त भले नाराज़ कोन थींदसि, जेका ॻाल्हि हुजे तव्हां करियो मूंसां। छोकिरो चवणु लॻो उन माई खे त दरअसल ॻाल्हि इहा आहे, जो आऊं कंहिं ॿी बादशाही में हुअसि, तो मुंहिंजो बि मिट माइट अज़ीज़ केरु कोन्हे, दर ते 5-6 बकरियूं हुयूं, चांस अहिड़ी जो उहे बि कंहिं बीमारी सबबु मरी वियूं, ऐं मूं सोचियो त को
अहिड़ी औरत का माई छोकिरी मिली वञे त जीअं शादी करे पंहिंजो जान वग़ैरह माना हले, जीअं घर जो गाॾो हले, को कमाइण माना कमकार करण वारी माई का मिले तो मूं घणी हिते हुते रुलियसि, पर संग रिश्तो मूंखे कंहिं कोन ॾिनो। जी हाओ, जी छो तोखे कंहिं संग रिश्तो कोन ॾिनो? जी दरअसल ॻाल्हि इहा आहे जो आऊं ग़रीब हुअसि, संग मूंखे केरु ॾे ई न, तंहिंजे करे जेको आहे सो मूं उहा बादशाही छॾी ऐं मुंहिंजूं ॿकरियूं बि मरी वियूं। तंहिंजे करे निकिता त मूं चयो हाणे वञी किथे कमायां ऐं का माई का छोकिरी मिली वञे शादी मूंसां करियां। ऐं दरअसल ॻाल्हि इहा आहे, तो जेका ॻाल्हि कई उन सां जेको आहे मुंहिंजे दिलि में हिकिड़ो ख़्यालु थियो आहे त जेकर तोखे का नाराज़गी को एतिराज़ न हुजे त पोइ तोसां शादी करण जे लाइ आऊं तयारु आहियां। जेकर तोखे को एतिराज़ न हुजे, छो त तोसां बि केरु शादी करण लाइ कोन्हे ऐं मूंखे केरु संग रिश्तो कोन थो ॾे। जीअं पाण ॿिन्हिनि जी शादी थी वेंदी, तूं सुकून सां घर में वेठी हुजे, कमाई करे आऊं ईंदसि। छोकिरी चवणु लॻी, चलो ठीकु है, मूंखे को एतिराज़ कोन्हे, जेकर तूं मूंसां शादी करींदो त पाण ॿई ज़ाल मुड़ुसु थी रहंदासीं। चलो अबा ठीकु है, ही ॿई मुतमैन थी विया। जॾहिं खैरनि जो अची सुबुह थियो, छोकिरो वियो किथां 4 शाहिद हिकिड़ो मुला वठी आयो, हिननि जो निकाह थी वियो, शादी ॿिन्हिनि जी थी वेली। खैरनि जो जॾहिं जी शादी हिननि जी थी वेली त हाणे हिननि जी शादी खे हिकिड़ो 2 ॾींहं जा मस गुज़रिया। माई घर माना कमकार कंदी हुई, हलाईंदी हुई ऐं हीअ वेंदो हो किथां वञी रोज़ी माना कमाए ईंदो, जान हिननि जो हलियो पिए। हिकु चकर हिकिड़ो सौदागर अची लथो, आयो अची हिन छोकिरे खे चवणु लॻो त आऊं मुसाफ़िर माण्हू, सौदागर माण्हू, सौदो वापारु करणु केॾीमहिल कहिड़ी बादशाही में, केॾीमहिल कहिड़े ॻोठ में। हाणे अॼोकी राति हिते रहणु थो चाहियां तव्हांजी औताक ते ॿाहिरि, मूंखे मानी टुकर वग़ैरह खारायो। अवा हाणे उन नौजवान छोकिरे उन सौदागर खे राहियो, मानी टुकर लोलो हिनखे खारायूं। सौदागर हरामी को हिन जी ज़ाल खे ॾिसी वरितो, ज़ाल त तमामु सुहिणी ख़ूबसूरत हुई। खैरनि जो सुबुह अची थियो, सौदागर हिननि खां मोकिलाए थी करे ऐं सो त हलियो वियो। तो हाणे हिकिड़ो ॾींहुं अञा मस गुज़रियो त ॿिए ॾींहुं वरी मुड़ुसु चवणु लॻो पंहिंजी ज़ाल खे त आऊं वञा थो कमाई करणु, रोज़ी करे अचां। ज़ाल चवणु लॻी त भले ठीकु है। हीअ मुड़ुसु पंहिंजी ज़ाल खां मोकिलाए सो हलियो वियो कंहिं कमकार जे हवाले सां। खैरनि जो जॾहिं अची ॻच टाइम थियो, इली टाइम थियो, तो हीअ यको काठियूं वढणु लॻो। सुबुह खां वठी अची शाम थी वई, चवणु लॻो त हाणे काठियूं तमामु जाम वढियूं अथमि, को अहिड़ो काशे हथु करे ऐं काठियूं सभु पुॼाए दुकान ते करे अची सिॼ लथे मुंहुं धारे वारो जी टाइम थियो। हाणे मुंहुं धारे वारो अची टाइम थियो, सामान सिधो घर जो वठी करे उतां निकिरी पियो, सिधो आयो पंहिंजे घर जो पंहिंजे आयो, ॾिसे त घर ख़ाली हुजे, ज़ाल हिन वारी हुजे न। हीअ घणी हिते हुते सॾूं करणु लॻो, ॻोल्हा कई, ज़ाल हिन वारी हुजे न। परेशान थी वियो, राति जो टाइम हुजे तो घणी हिते हुते हेॾां होॾां फाफा खाधी, चवणु लॻो त अले किॾां वई आहे। तो हाणे ॻोठ राति जो टाइम, चवणु लॻो त हाणे ॻोठ में किॾां वञा, कंहिंखां पुछा करियां। हाणे ॾिसां थो जेकर किॾां वई हूंदी त अची वेंदी, आहे त को मिट माइट बि कोन जो किॾां वई हुजे। चलो ठीकु है, राति हिन जीअं तीअं करे गुज़ारी, पंहिंजी ज़ाल जे इंतज़ार में वेठो रहियो, पर माई न वरी। खैरनि जो जॾहिं अची सुबुह थियो त चवणु लॻो त हिनखे राति जो सॼी निंड कोन आई, चवणु लॻो त अले किॾां वई मुंहिंजी ज़ाल हिन वारी चोरी थी वई हुजे। सो हाणे ही परेशान थी वियो, घणी हेॾां होॾां ॾिठई, कई हेॾां होॾां कई, इलाइक़ा रुली आयो। ॿियो मिड़ी ख़ैर वरी आयो अची ॻोठ में, हितां हुतां पुछा करणु लॻो कंहिंखां, त सभिनि चयो त असां कोन ॾिठी आहे, को चवे त असां कोन ॾिठी आहे, अले किॾां वई। हिते हिनखे ॻाल्हि ज़हन में अची, चवणु लॻो त ॾिसां त सही आख़िर छा मसइलो आहे। घर जे ॿाहिरां हेॾां होॾां ॾिसणु लॻो त ऊठ जा पेर हुजनि, ऊठ जा पेर हुजनि, सो माई जा बि पेर हुजनि, हिकिड़े मर्द जा बि पेर हुजनि। हिन ख़्यालु कयो थी सघे थो कुझु न कुझु गड़बड़ आहे, ज़ाल मुंहिंजी ईअं घर छॾे वञी नथी सघे, या केरु हिनखे अगवा करे वियो, या चोरी करे वियो, केरु खणी वियो आहे हिनखे। तो हीअ बि कुझु सामान अहिड़ो राशन पाणी हेॾां होॾां खणी ऐं निकिरी पियो। हाणे ज़ाल जी तलाश में निकिरी पियो, आयो हलंदो फिरंदो अची कंहिं इलाइक़े मञा अची पुछा कई, को हुन खां सो सभु चवणु लॻा त बाबा असां कोन ॾिठी अहिड़े पारे पते जी माई। उठ जी पुछा कई, को अहिड़े हिसाब सां बरालची उठ को ॾिठो हुजे, का माई हुन ते हुजे। हीअ पंहिंजे हिसाब सां पुछा ॻाछा कंदो रहियो, पर हिनखे कंहिं बि कोन ॿुधायो त बाबा असां को ॾिठो हुजे। हलंदे फिरंदे अची हिकु अहिड़े हंधि पुॻो, उन हंध ते हिकिड़ो वण हुजे, उन वण ते माना वण जी छांव में हेठि माना हिकिड़ो बुज़ुर्ग माण्हू, फ़क़ीराणो माण्हू ते उन वण जे हेठि वेठो। उतां रस्तो ॿिए हंधा किथां हो कोन, उतां हिकिड़ो रस्तो हो, उतां माण्हू ईंदा वेंदा हुआ। हीअ आयो अची उन बुज़ुर्ग वटि अची उते वेठो, वण जी छांव हुजे, 2 टे मिंट साई खाधी,
फ़कीर का उनके पुछा कन लॻो नी बुज़ुर्ग खां जी बाबा हाणे ॻाल्हि ॿुधे हेड़े पारे पते का औरत का माई का उठ को वग़ैरह ॾिठी आहिनि न। फ़कीर उहो चवणु लॻो त बाबा ॾिठो अथमि हेड़े ॾींहं ते हेड़े टाइम ते हिकिड़ो उठ जेको आहे सो मटियो उन ते हिकिड़ो हमरा हो सौदागर टाइप माना सौदागर टाइप हो ऐं उन ते हिकिड़ी औरत खे माना ज़ोर ज़बरदस्ती करे ऐं खयो वियो पिए। एतिरा साईं हाणे हिन पार पता ॾिना सो ही सम्झी वियो, छोकिरो सम्झी वियो। चवणु लॻो त मुंहिंजी ज़ाल खे लॻे थो त इहो ई सौदागर भाई तो खणी वियो आहे जेको अहिड़ा अहिड़ा पार पता ई फ़कीर बुज़ुर्ग माण्हू ॾिए पियो जहिड़े हिसाब सां मूं पुछा कई अहिड़े हिसाब सां हिन ॿुधायो आहे कि पक सां इहो मुंहिंजी ज़ाल खे खणी वियो आहे। अब हाणे हीअ निकिरी पियो उन फ़कीर उन पोड़े पिरसन उन बुज़ुर्ग खां मोकिलाए करे चवणु लॻो त तव्हां जूं महिरबानियूं जेको तव्हां मूंखे ॿुधायो हाणे उहो ई पेर पंध ई हू खणंदो पुछाऊं ॻाछाऊं कंदो हाणे सौदागर जूं बाबा हलंदे फिरंदे अची कंहिं अहिड़े इलाइक़े पुॻो जिथे सौदागरनि जो ॻोठ हुजे। सौदागरनि जे ॻोठ में अची पुॻो अची हिते हुते पुछाऊं ॻाछाऊं करणु लॻो। अबा हेड़े पारे पते जो को सौदागर अबा हणमण पुछा कंदे कंदे अबा अची उन सौदागर वटि जे पुॻो हिनखे हाणे 4 5 6 ॾींहं थी हलिया अची उहो सौदागर पुॻो। सौदागर उहो साॻी जेको हिन वटि राति रही वियो पर सौदागर नाबीन अंधो थी वियो सौदागर। सौदागर जी नज़र न पवे। सौदागर खे जॾहिं माना हीउ गॾियो उन सौदागर खां हाल वाल पुछा करणु लॻो त बाबा ॾे ख़बर तूं सौदागर त उहो ई आहीं या न? चई हा सौदागर आऊं उहो आहियां, तोखे आवाज़ में बि सुञातमि। चई पोइ आवाज़ में सुञाती पोइ भला हाणे ॻाल्हि ॿुध भला तो इहो मुंहिंजी ज़ाल खे खणी आयो आहीं छा? ऐं तुंहिंजे हिसाब सां निकितो आहियां पार पता वठंदो माण्हुनि खां हेॾां होॾां पुछाऊं ॻाछाऊं कंदो। इते उहो सौदागर चवणु लॻो त बिल्कुलु मूंखां वॾी ग़लती थी वई, मूंखे माफ़ु कर ऐं महिरबानी कर उहा तुंहिंजी ज़ाल बि जेको मूं उतां खईं पर हाणे महिरबानी कर जेको सो आऊं अंधो नाबीन थियो आहियां तुंहिंजी ज़ाल मूंखे अंधो नाबीन करे छॾियो आहे। ख़बर कोन्हे हुन वटि कहिड़ो इल्मु छा कयईं जो आऊं अंधो नाबीन थी वियो आहियां ऐं मूंखां वई बि छॾाए ख़बर कोन्हे हाणे किॾां वई हली पर मूंखां तमामु वॾो ग़लती वारो कमु थी वियो। चई तोखां वॾो कमु माना ग़लती वारो थी वियो भेण तो ज़ुल्म करे छॾियो मुंहिंजी ज़ाल खे खणी आए राह बेगुनाह जो। चई बसि मूंखां ग़लती थी वई हाणे अंधो नाबीन थी वियो आहियां अहिड़ो इल्मु हुन वटि हो हाणे मूंखां त वई हली आहे ख़बर कोन्हे किॾां वई हली हाणे त हुन ॾिसां न कयां। चई पोइ कुझु न कुझु चई न मूंखे का बि ख़बर कोन्हे हाणे मूंखां वेही हली अहिड़ो कुझु कईं हले छा पढ़ी उन टाइम ते जो आऊं अंधो थी वियुसि। हाणे चई हाणे महिरबानी कर मुंहिंजा सना सना बचा आहिनि आऊं बि को मजबूरी मां इहो कमु कंदो हुअसि सो हाणे महिरबानी करे कुर्ब कर तुंहिंजी ज़ाल खे चओ त जीअं मुंहिंजी अखियुनि जी रोशनी अची वञे आईंदा अहिड़ो कमु न कंदसि। अब हाणे उहो नौजवान छोकिरो चवणु लॻो त चलो ठीकु आहे आउं वञा थो पोइ ॾिसां थो मुंहिंजी ज़ाल खे जे अगरि मिले थी त पोइ तोखे बि इहो को दुआ फीणो हणियो वेंदसि। अब हाणे उन सौदागर खां मोकिलाए करे ऐं उहो नौजवान छोकिरो निकिरी वियो। परेशान थी वियो चवणु लॻो त भेण छा आहे मुंहिंजी ज़ाल खे कहिड़ो इल्मु आहे जेको सौदागर अंधो थी वियो हाणे किथे ॻोल्हियां मुंहिंजी ज़ाल खे। आयो हिन खे 10-15 ॾींहं थी विया पुछाऊं ॻाछाऊं कंदो कंदो अची कंहिं अहिड़ी बादशाही में अची पुॻो हितां हुतां पुछाऊं ॻाछाऊं हिन जाम कयूं। चई अब हाणे को ॾस पतो ही हू अब हाणे आयो उन बादशाह जी बादशाही में हाणे अची उन ॻोठ में पुॻो त उन ॻोठ में माना हिकिड़ी वॾी ख़ुशी हुजे ख़ैर ख़ैरात बि हले कई माण्हू अची उते गॾु हुजनि। ही बि उते आयो पुछा करणु लॻो त बाबा ॾियो ख़बर अवां ख़ैर वॾी ख़ैर ख़ैरात तव्हां वटि लॻी पई आहे ॾाढा ख़ुशि पिया लॻो। त ॻोठ वारा हुआ माण्हू चवणु लॻा त बाबा असांजे लाइ ख़ुशी जहिड़ी ॻाल्हि आहे छो जो असांजी हिन मुल्क जे बादशाह मुंहिंजा जान छुटी। चई इहो वरी कीअं? चई बाबा हिते जो बादशाह तमामु वॾो ज़ालिम बादशाह हो असांजे ॻोठ में का बि कुंवारी छोकिरी हुन न छॾी सफ़ा ज़ालिम बादशाह हो पर हिकु औरत आई हिकिड़ी माई आई जंहिं असांजी माना जान छॾाई सो उन बादशाह खे हुन अंधो करे छॾियो। हाणे बादशाह न ॾिसे थो न करे थो ऐं बादशाह हाणे सफ़ा माना वेही रहियो आहे सो हाणे असांजे लाइ कमु भलो थी वियो हाणे बादशाह अंधो थी वियो असांजे लाइ माना ख़ुशी जहिड़ी ॻाल्हि आहे तॾहिं ख़ैर ख़ैरातूं करियूं पिया वॾो ज़ालिम बादशाह हो। तो हाणे चवणु लॻो त भला पोइ उहा औरत उहा माई किथे आहे जंहिं अंधो कयो? चई उहा ई ख़बर कोन्हे असांखे पर बरहाल हुन इहो कमु असांजे लाइ भलो कयो। अब हाणे चवणु लॻो थी सघे थो इहा ई मतां मुंहिंजी ज़ाल हुजे हिते आई हुजे सौदागर खे बि अंधो करे आई ऐं हिन बादशाह खे बि अंधो कयो आहे। हीउ निकितो हाणे हितां हुतां पुछाऊं ॻाछाऊं वरी कंदो अहिड़ा पार पता ॾींदो कंदो अब आयो कंहिं अहिड़ी जॻह ते छा ॾिसे त वण जे हेठि हिन वारी ज़ाल वेठी हुजे उन बादशाह जी बादशाही में। हीउ आयो अची सिधो पंहिंजी ज़ाल वटि चवणु लॻो त अड़े ॾे ख़बर तुंहिंजी तलाश में आऊं पुछाऊं ॻाछाऊं कंदो कंदो अची हिते पुॻो आहियां तूं हिन वण जे हेठि वेठी आहीं। चई हाओ हिन वण जे हेठि वेठी आहियां बसि मूंखे पको भरोसो हो मूंखे यकीन हो त तूं मुंहिंजे पोयां ईंदे सो हाणे तूं अची वएं
चई हा बिल्कुलु अचे पर तूं ॾे ख़बर हिते अची कीअं पुॻे छा कई। चई बादशाह ई अंधो इहा ॻाल्हि पियो ॿुधाई उहो सभु तो कमु कया कंहिं कया। चई हाओ। चीनी बादशाह खे मूं ई अंधो कयो ॿियो केरु कंदो। चई आख़िर छो छाजे करे। चई दरअसल ॻाल्हि इहा आहे उहो साॻी सौदागर जंहिंखे पाण मानी खाराईंदी जेको मुसाफ़िर थी आयो। चई हाओ। चई पोइ तूं त वेलियो कमकार जे हिसाब सां निकिरी। चई हीउ सौदागर को पोयां आयो को ॾिसी वियो। चई पोइ इहो सौदागर मूंखे उतां खणी आयो ज़ोर ज़बरदस्ती करे उतां। चई हाओ। चई पोइ खणी तोखे आयो पोइ छाजे लाइ छला चई उतां खणी आयो पोइ नेठ अची हिन वारे ॻोठ में मूंखे पुॼाई। चई पोइ मूं पंहिंजे हिसाब सां हिन खां पुछा की तूं मूंखे खणी त आयो पर छो। त सौदागर चवणु लॻो त आउं कमु करियां थो इहो हिकिड़ो बादशाह आहे। हाणे हुन बादशाह पंहिंजी बादशाही में का बि कुंवारी औरत या माई का बि ॾांहुं छॾी कोन्हे। त उहो बादशाह मूंखे इनाम ॾींदो आहे मूंखे पैसा ॾींदो आहे इहो कमु कंदो आहियां बादशाह जे लाइ। सौदो वापारु त आउं न कंदो आहियां पर बादशाह जे लाइ कमु कंदो आहियां। बादशाह मूंखे पघार बि ॾींदो आहे इनाम बि ॾींदो आहे। तो आउं कंहिं बि मुल्क में किथे बि वेंदो आहियां का बि अहिड़ी सुठी छोकिरी औरत ॾिसंदो आहियां त उनखे आउं खणी ईंदो आहियां बादशाह खे ॾींदो आहियां। चई हाणे एतिरी मूंसां हिन ॻाल्हि कई पोइ तंहिंजे करे मूं उन सौदागर खे अंधो करे छॾियो। मूं सोचियो त हाणे हीउ तमामु ग़लति कमु थो करे उन सौदागर खे मूं अंधो करे छॾियो ऐं पोइ उतां ई निकिरी पियुसि। मूं चयो हाणे वञी इन बादशाह खे बि मज़ो चखायां जेको हेॾो ज़ुल्म कयो आहे। पोइ आयसि इन बादशाह खे बि अंधो करे छॾियमि। इते उहो मुड़ुसु चवणु लॻो पंहिंजी ज़ाल खे त इहो ॻाल्हि त सही आहे तो उन सौदागर खे बि अंधो कयो इन बादशाह खे बि अंधो कयो पर तो वटि अहिड़ो कहिड़ो इल्मु। त हिते उहा माई चवणु लॻी उहा ज़ाल चवणु लॻी पंहिंजे मुड़ुस खे त इहा ई त ॻाल्हि आहे न तोखे मूं चयो न हिकिड़ो राज़ आहे तंहिंजे करे मूंसां केरु शादी कोन थो करे। चई इहो कहिड़ो राज़ आहे मूंखे ॿुधा। चई दरअसल मुंहिंजी माउ ऐं मुंहिंजो पीउ आहे जादूगर। मुंहिंजी माउ जादूगराणी मुंहिंजो पीउ जादूगर। तो हाणे उन्हनि इल्मु मूंखे बि सेखारियो ऐं सॼे ॻोठ सॼे इलाइक़े वारनि खे ख़बर हुई त को हीअ जादूगर ऐं जादूगराणी जी माना धीउ आहे। सो सभिनी खे ख़बर हुई मुंहिंजा माउ पीउ त मरी विया। सो इन डपु मज़ा इन ख़ौफ़ मज़ा केरु मूंसां शादी कोन कंदो हो छो जो माण्हुनि खे इहो डपु ख़ौफ़ हो त हीअ जादूगराणी आहे। ॿाहिरी ॻाल्हि जा माउ पीउ जादूगर आहिनि त हीअ बि जादूगराणी हूंदी। इन ख़ौफ़ मज़ा डपु मज़ा केरु मूंसां शादी न करे ईअं ई आउं कुंवारी अकेली हुअसि। तो अलॻि ई मूंखे माना ॻोठ मज़ा कढी छॾियो अलॻि ई घर मुंहिंजो उते आउं घरु ठाहियो वेठी हुअसि ऐं को बि मुंहिंजो सहारो कोन आयो ऐं तूं आए तो मूंसां शादी कई। तो बसि इहा ई ॻाल्हि आहे ऐं इन हिसाब सां जेको आहे सो मूंखे सौदागर खणी आयो तंहिंजे करे मूं सौदागर खे बि पंहिंजे इल्म जे ज़रिए अंधो कयो ऐं उन बादशाह खे बि अंधो कयो। इते उहो मुड़ुसु चवणु लॻो पंहिंजी ज़ाल खे इहो कमु तो तमामु भलो कयो। माण्हू चरिया आहिनि जेके सम्झनि नथा ज़ाहिरी ॻाल्हि कोन्हे जेको माण्हू शादी कंदो या माना ज़ाल माना मुड़ुसु हूंदो उनखे माण्हू थोरो जादू वग़ैरह हेॾा होॾा उन ते कंदो। जाहिल माण्हू आहिनि जेको ईअं सोचनि था। चलो ठीकु आहे हाणे तूं हल सौदागर खे बि सज़ा मिली बादशाह खे सज़ा मिली पर तूं हाणे हल हाणे हीअं तूं कर। सौदागर रियूं दाऊं करणु लॻो सो मूंखे चयो त कीअं बि करे वापसी अचिजांइ ऐं मुंहिंजी माना जेको रोशनी वापसी कराइजांइ छो त मुंहिंजा सना सना बचा आहिनि ऐं हुन तौबा कई त आईंदा हाणे अहिड़ो कमु न कंदासीं। जी चलो ठीकु आहे जेकर तूं चवीं थो त पोइ वरी सौदागर खे वरी पंहिंजे जादू जे ज़रिए अखियूं हुनखे मोटाए ॾींदसि। ॿई ज़ाल मुड़ुसु उतां आया सिधो उन सौदागर वटि ऐं सौदागर खे उन ज़ाल जेको जादू जो इल्मु हो सो जादू जे ज़रिए अखियुनि जी रोशनी मोटाए ॾिनी। सौदागर अची पहिरें पियो उन औरत उन माई जे चवणु लॻो त आईंदा अहिड़ो कमु कोन कंदसि। माई चवणु लॻी त उन बादशाह खे बि आउं अंधो करे आई आहियां जेको उन बादशाह खे इहा सज़ा बादशाह जे लाइ बहितरु आहे जेको ग़लति कमु कयो पर हाणे तुंहिंजा सना बचा तो मुंहिंजे मुड़ुस खे चयो तंहिंजे करे अखियूं तोखे मोटाए ॾींदुमि पर हाणे आईंदा जेकर अहिड़ो कमु कई या कुझु कई त पोइ सुठो कोन थींदो। पोइ तुंहिंजी रोशनी वेंदी हली अखियुनि जी पोइ कॾहिं बि तूं ॾिसण जहिड़ो न थींदे। अब चलो ठीकु है उतां मोकिलाए करे ज़ाल मुड़ुसु ॿई ॼणा उतां निकिता सिधो आया पंहिंजे घर। तो हाणे मुड़ुसु चवणु लॻो पंहिंजी ज़ाल खे तूं परेशान न थी ऐं ॿियनि माण्हुनि जहिड़ो न आहियां जो तोखे आउं छॾे वेंदसि तूं हिकु जादूगराणी आहीं ईअं हरगिज़ न थींदो। मूंखे बि को संग रिश्तो न ॾे माण्हू सभु लालची जंहिं वटि दौलत जंहिं वटि पैसो जंहिं वटि मिल्कियत उन्हनि खे संग ॾियनि था ग़रीबनि खे थोरी संग ॾींदा। तो हाणे तूं मूंखे ज़ाल मिली वई ऐं ॿियनि जहिड़ी सोच मुंहिंजी आहे कोन ऐं पाण हसी ख़ुशी सां पंहिंजी ज़िंदगी गुज़ारींदासीं। तूं वेही घर संभालिजांइ ऐं आऊं रोज़ी कमाईंदसि ऐं रोज़ी जो कंदसि पाण खे ॿार बचा बि थी पवंदा ऐं पंहिंजी ज़िंदगी सुठे नमूने सां हलणु लॻंदी। तो ज़ाल मुड़ुसु हसी ख़ुशी सां सुठे नमूने सां रहणु लॻा ऐं ज़िंदगी जा बक़ाया ॾींहं गुज़ारणु लॻा। सो दोस्तो हीअ कहाणी पंहिंजी पुॼाणी ते पुगी। उमेदु आहे त हीअ कहाणी तव्हांखे पसंदि आई हूंदी। वरी हाज़िर थींदासीं नई कहाणी सां गॾु मुंहिंजे चैनल खे सब्सक्राइब वीडियो खे लाइक ज़रूरु कंदा। जिते हुजो आबाद हुजो अल्लाह हाफ़िज़।